जमायत उलमा इस्लाम जिले में टियारी जे अगवाननि पारां हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। जमायत उलमा इस्लाम जिले में टियारी जे अमीर हाजी सारग मंगवाणो, आसिफ मेमण, मौलवी अब्दुल कुदूस मेमण, हाफिज निसार समो, यासीन समो, साले सुमरो ऐं ॿियनि अगवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु शहर जे मेन स्टॉप ऐं एसएसपी ऑफिस जे वेझो चंद क़दमनि जे मुफ़ासिले ते जेयूआई सिटी मटियारी जे अगवान आसिफ मेमण खां लखे रुपयनि जी फुर थी हुई, जंहिंजो हफ़्तो गुज़रण बावजूदि कुझु पतो न पियो आहे। अञा ताईं असांजे फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। शहर जो माहौल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदो पियो वञे। बदअमनी धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। एसएसपी मटियारी असांखे सिर्फ़ आसरा ॾेई रहियो आहे। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो था करियूं त वाक़े जो फौरी तौर ते नोटिस वठी फुरथियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।